ॾिसो पिया ही कुदरत जा नज़ारा तव्हांजे साम्हूं आहिनि। केॾी न हसीन धरती असांजी आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते केतिरा दोस्त जे ईद जे ॾियारे आया आहिनि ऐं असां बि हुननि सां गॾु इंजॉय करे रहिया आहियूं। ऐं सिंध खाते खे गवर्नमेंट ऑफ सिंध खे खपणु घुरिजे त उहा हिन जी मरमत कराए ऐं हिन ते अचण वारा लिंक रोड जेके आहिनि उन्हनि जी मरमत कराए। जेके रोड सियाहनि खे अचण लाइ तकलीफ़ ॾियनि था त उन्हनि जे बारे में बि गवर्नमेंट ऑफ सिंध खे घुरिजे त उहो पंहिंजो किरदारु अदा करे। मुठिया के मीर मोकल दे, मुठिया के मीर मोकल दे, वसन प्या मुल्क ते मीड़ा सताय मचका संगारन जी डिठे के थे यादियड़ा। सताय मचका संगारन जी डिठे के थे यादियड़ा। मुठिया के मीर मोकल दे, मुठिया के मीर मोकल दे, वसन प्या मुल्क ते मीड़ा सताय मचका संगारन जी डिठे के यादियड़ा। सताय मचका संगारन जी डिठे के थे यादियड़ा। वाह वाह। असर वेले अबाणन का ओरांगे खई उम्र उठते, ओरांगे खई उम्र उठते।